अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू मालूमात टेक यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु अव्हांखे ॿुधाईंदासीं त बहितरीन आसान तरीक़े सां मतिलबु 5 मिंटनि में अव्हां पंहिंजो फेसबुक अकाउंट क्लियर करे सघो था। छो जो मां इलाही दोस्तनि खे ॾिसंदो आहियां त दुकान वारनि वटि वेंदा आहिनि, सिर्फ़ु कमु 5 मिंटनि जो आहे त उहो 100 रुपयो वठंदा आहिनि। मतिलबु हिन वीडियो खे ॾिसी अव्हां पाण फेसबुक अकाउंट ठाहे सघो था। इन लाइ अव्हां तमामु ॼाण प्रोफाइल कवर फ़ोटो रखी सघो था। शुरू करण खां पहिरियां अव्हांखे रिक्वेस्ट आहे त अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾु रहण वारे बेल आइकन बटन खे दॿाए छॾींदा, जीअं अव्हांखे नए आयल वीडियो जी मालूमात मिली सघे। त पोइ दोस्तों अव्हांखे फेसबुक ओपन करिणो आहे। अगरि अव्हां वटि न आहे त प्ले स्टोर मां डाउनलोड करे वठो। मां वटि मौजूदु आहे, मां ओपन करियां थो। सो अहिड़ी रीति अव्हांखे हिकु अॻियां फेस ईंदो। अगरि अव्हां वटि फेसबुक अकाउंट पुराणो आहे त अव्हां ॾिसी सघो था, मथां नंबर ऐं हेठियां पासवर्ड हणी लॉगिन कंदव त पुराणो अकाउंट अव्हांजो अची वेंदो। अगरि अव्हांखे नओं अकाउंट ठाहिणो आहे त हेठियां साए कलर जी पटी आहे, क्रिएट न्यू फेसबुक अकाउंट, अव्हां क्लिक कंदव त ठीकु आहे दोस्तों। अहिड़ी तरह फेस नेक्स्ट करिणो आहे। नीरे पटी सां ही ॿुधाए थो त अव्हांजो ईमेल अकाउंट न, अगरि अव्हां चाहियो था मतिलबु अव्हांजो ईमेल अकाउंट आहे त बि कनेक्ट करे सघो था। अगरि न आहे त नो ऑफ दी बि करे छॾियो। अहिड़ी रीति दोस्तों अॻियां अव्हां कंदव त लिखिजी ईंदो। नेक्स्ट करण खां बाद में लिखिजी ईंदो वाट इज़ यूअर नेम। नेम फर्स्ट नेम माना जीअं मां लिखां थो जाम सिंधी, सर नेम चाचड़। उन लिखण जे बाद जाम सिंधी चाचड़ लिखण बाद अव्हां नेक्स्ट खे गोत ॾींदव। नेक्स्ट खे गोत ॾियण खां बाद में लिखी ॾींदो वाट इज़ यूअर बर्थडे। बर्थडे जीअं मुंहिंजी बर्थडे आहे त मार्च 8 1997। मार्च 8 1997 खे ओके करण बाद नेक्स्ट खे गोत ॾींदव। जीअं अव्हां नेक्स्ट खे गोत ॾींदव, नेक्स्ट खे गोत ॾियण खां बाद में लिखी ॾींदो वाट इज़ यूअर जनरल, माना अव्हां मेल आहियो या फीमेल आहियो। उहो मेल हूंदी मेल गोत ॾींदो, फीमेल हूंदो फीमेल गोत ॾींदो। उन बाद तव्हां नेक्स्ट खे गोत ॾींदो ईंदो इंटर यूअर मोबाइल नंबर। एंटर यूअर मोबाइल नंबर जेकर मेल हूंदी त मेल तव्हां लॻाराए सघो था, न त एंटर यूअर मोबाइल नंबर हणी करे तव्हां नेक्स्ट खे वरी गोत ॾींदव, लिखिजी ईंदो चॉइस ए पासवर्ड। जॾहिं तव्हां पासवर्ड लॻाराईंदव, पासवर्ड 6 नंबरनि ते बि लॻंदो आहे, 8 नंबरनि ते बि लॻंदो आहे। जीअं मां पासवर्ड हिन टाइम हणां थो 8 नंबरनि ते। 8 नंबरनि ते पासवर्ड हणी करे मां नेक्स्ट कंदुसि। नेक्स्ट करण जे बावजूदि जॾहिं अॻियों तव्हां 6 नंबर ते बि हणी सघो था, 8 नंबर ते बि पासवर्ड हणी सघो था। नेक्स्ट करण जे बावजूदि तव्हां वटि उहो जेकर मेल ठहियलु हूंदी त तव्हां चवंदव त उहो तव्हांखे चवंदो त तव्हां मेल लॻारायो। अगरि मेल तव्हां नथा करे सघो, येस खे तव्हां छॾे स्केप खे गोत ॾियो। स्केप खे गोत ॾियण बावजूदि तव्हां लिखिजी ईंदो सिंग अप क्रिएट यूअर अकाउंट। तव्हांजो हिते अकाउंट ठही वियो। सो अहिड़ी रीति तव्हांजो अकाउंट दोस्तों ठही वियो। तव्हांजे अकाउंट ठहे खां पोइ तव्हां वञी सघो था पंहिंजे सेटिंग में वञण खां बाद में तव्हां पंहिंजूं तस्वीरां बि रखी सघो था, तव्हां पंहिंजो बैकअप बि रखी सघो था। जीअं ॾिसो था त मुंहिंजी आई डी अची वई, मुंहिंजी न्यू आई डी ठही वई। उन खां बाद में मां तस्वीरां रखी सघां थो। साम्हूं स्क्रीन ते स्टेट प्रोफाइल तस्वीर पिक्चर बि रखी सघां थो, एडिट कवर फ़ोटो बि रखी सघां थो। सो अहिड़ी रीति तव्हां पंहिंजो बि फेसबुक ठाहे सघो था। ऐं वधीक असांजे यूट्यूब भटाणी न्यूज़ HD चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाइणु न विसारींदा। शुक्रिया।